ज़मीन गिही वई या आसमान खाई वियो। सिंध जो ख़ोराक खातो 58 अरब रुपयनि जी ऑडिट जो जवाब न ॾेई सघियो। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी अरबें रुपयनि जा तफ़सील पेश न कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हीउ मामलो सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी आॾो साम्हूं आयो। ऑडिट इख़्तियारनि मूजिबि मुख़्तलिफ़ ज़िलनि जा फुड ऑफिसर 58 अरब रुपयनि खां वधीक मालियत जो माली रिकॉर्ड ऑडिट लाइ पेश न करे सघिया। इन्हनि ज़िलनि में लाड़काणो, ख़ैरपुर, शिकारपुर, मलीर, मिठी ऐं नौशरो फ़ैरोज़ शामिल आहिनि। क़ानून मूजिबि सरकारी खातनि लाइ ज़रूरी हूंदो आहे त हू पंहिंजो मुकमल माली रिकॉर्ड ऑडिट इख़्तियारनि खे फ़राहम कनि, जीअं सरकारी पैसनि जे इस्तेमाल जी जाच थी सघे। इन सूरतहाल ते पब्लिक अकाउंट्स कमेटी सख़्त ख़दशनि जो इज़हार कंदे लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो। PSC जो चवणु आहे त जॾहिं अरबें रुपयनि जो रिकॉर्ड ऑडिट खां लिकायो वञे या पेश न कयो वञे त इन सां माली बेज़ाब्तगियुनि, बदउनवानी या इंतज़ामी नाअहली बाबति शक पैदा थींदा आहिनि। कमेटी जे चेयरमैन निसार अमन खोड़े वाज़ेह कयो त रिकॉर्ड पेश न करणु पाण में हिकु संगीन मामिलो आहे, जंहिंजी मुकमल जांच थियणु घुरिजे। ख़ैरपुर जे फूड कंट्रोलर जो चवणु हो त एंटी करप्शन इख़्तियारनि कुझु रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वरितो हो, जंहिं सबबि ऑडिट खे दस्तावेज़ फ़राहम न थी सघिया। पर PSC इन वज़ाहत खे गैर तसली बख़्श क़रार ॾींदे चयो त जेकॾहिं कंहिं जांच इदारे रिकॉर्ड वरितो बि हुजे त लाॻापियल खाते वटि उन जूं कापियूं मौजूदु हुजणु घुरिजनि। इजलास दौरान इहो बि साम्हूं आयो त सिंध हुकूमत हलंदड़ माली साल दौरान 10 लख मैट्रिक टन कणक ख़रीद करण जो हदफ़ मुक़ररु कयो हो, पर रुगो 81,000 मैट्रिक टन कणक ख़रीद करे सघी। अहिड़ी रीति हदफ़ जो तमामु नंढड़ो हिसो हासिल थी सघियो, जंहिं ते PSC सवाल उथारिया। ख़ोराक खाते मूजिबि मार्केट में कणक जी क़ीमत सरकारी अघ खां वधीक हुई, जंहिं सबबि आबादगारनि सरकारी मर्कज़नि बदिरां निजी वापारियुनि खे कणक विकिरो कई। इन खां सवाइ PSC ख़रीदारी मर्कज़नि जे देर सां क़याम ते बि एतिराज़ कयो। PSC मूजिबि हुकूमत तक़रीबन 3.5 लखनि आबादगारनि खे 56 अरब रुपयनि जी सब्सिडी तहत भाण ऐं DAP फ़राहम कई हुई त जीअं कणक जी पैदावार वधी सघे। कमेटी सवाल उथारियो त जॾहिं आबादगारनि खे एतिरी वॾी सरकारी मदद ॾिनी वई त पोइ उन्हनि खां सरकारी ख़रीदारी लाइ कणक हासिल करण जो को वाज़े निज़ाम छो न जोड़ियो वियो। PSC ख़ोराक खाते खे हिदायत कई आहे त ऑडिट रिकॉर्ड पेश न कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं कणक ख़रीदारी जे हदफ़नि में नाकामी बाबति बि तफ़सीली वज़ाहत पेश कई वञे।